मूसा हुज्जत कंदा अथई जेके मूसा भी हुज्जत कंदा सलाह शरीफ के बेरो इंदो लदा मुझे हजरत बरख दुआ घुरिया हेरे तवजो सीता वाला दी ख्याल कर अञा दुआ जा हथ मथे हन हजरत मूसा कलीमुल्लाह तो चवे तो खुदा जी ज़ात जो कसम चैनी तरफ़न खां बादल फिरी आया जुड़ फिरी आया बरसात शुरू थी वई बरसात शुरू थी वई फसल भी निकरी पिया गाह भी निकरी पिया सुभान अल्लाह जै जाए ते हजरत बरख दुआ पियो घुरे उन जी मुंजा सोना टंगुन का वठी मुंजा सुना रान ताई सजो गाह थी वियो हजरत मूसा अलैहिस्सलाम डिठो जादे कादे बरसात नाज़िल थी वई रण करे दा करे चवे तो ओ बरख बस बस हजरत बरख चयो तो मुंजा मौला मूसा तो चवे तो बस बस हाने भला बस कर मींह बंद थी वही है दोस्त खुदा जा हाँ जंहिंजे लाइ रब फरमायो मन आदाली वलियन फ़क़द आज़नतहु बिल हर्बे खुदा फरमाए तो जेको मुंहिंजे वलीअ सां दुश्मन जेको मुंहिंजे वली सां दुश्मन अदावत रखे मैदान में निकिरी अचे मां अल्लाह सां जंग करे अल्लाह वलीयुल्लज़ीन आमनू अल्लाह दोस्त रखंदो आहे ईमान वारे सां जेको रब जो दोस्त थी पवंदो आहे खुदा फरमाईंदो आहे हाणे इहो मुंहिंजो दोस्त जीअं मां रब खे अंगल चवंदो आहे तीअं मां करे छॾींदो आहियां मौला रूम तो हिकिड़ो वाक़ियो लिखे त हज़रत मूसा जे दौर में हिकिड़ो मजज़ूब हो मजज़ूब कपड़ा फाटल हस वार बिखरियल हस वात मां गिफ भी हलेस मिट्टीअ में लेथड़े पियो टंग टंग जे मथा चाढ़े आसमान ॾे निहारे चवे पियो मौला लहिया त मानी खाराया आहे हदीस जा लफ़्ज़ हदीस जा सासिता जा लफ़्ज़ ओ मुंहिंजा मौला लहिया त मानी खाराया आहे मौला लहिया त विंजारिया आहे इहे अल्फाज़ जो चवे पियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो उन रस्ते खां लंघियो ॾिठई त हिकिड़ो मजज़ूब आहे जेको अल्लाह जे शान में हे लफ़्ज़ ॻाल्हाए थो अल्लाह रब्बुल आलमीन जो कामिल अकमल नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम मजज़ूब खे कन मां वठी चमाट हई ईअं कंदे तूर सीना जबल ते आयो ख़ुदा मूसा सां नथो गलाए सासिता जे अंदर पर मौलाना रूम रहमतुल्लाह अलैह लिखियो आहे 11 ॾींहं गुज़री विया महीनो गुज़री वियो पर अल्लाह ताला हज़रत मूसा सां हम कलाम न पियो थिए ख़ुदा ताला खे अर्ज़ कई त मुंहिंजा मौला मूंखां कहिड़ी सहव थी आहे ख़ता थी आहे ख़ुदा फरमाए थो मूसा इहो फलाणो जेको मजज़ूब मिट्टीअ में लेथड़े पियो हीअं चवे पियो तोखे पियो चवे या मां रब खे पियो चवे पियो मौला चवे त तोखे पियो पर मुंहिंजी दिलि बर्दाश्त न कई ख़ुदा फरमायो त हाणे वञ इन्हीअ खे माफ़ी जो तलबगार थी ऐं पंहिंजो उज़ुर पेश करसि इहो राज़ी कर मां राज़ी थी पवंदुसि मौला रूम रहमतुल्लाह अलैह मसनवी में लिखियो आहे अरे मसनवी मौला रूम जी पढ़ त सही जो दिल वारी दिल तुंहिंजी सुजाग थी पवे मुंहिंजा सुणा हे हक़ीक़ी दर्द तुंहिंजो सुजाग थी पवे ख़ुदा जो कसम 11 ॾींहं ॻोल्हण में लॻियो आहे हीअं जो ॻोल्हे ॻोल्हे लधई त हिकिड़े वण जे हेठां उहो मजज़ूब बीठो आहे अल्लाह जो नबी मूसा कलीमुल्लाह जो हीअं वेझो मिलण जे वेझो जो थियो आहे क़रीब जो थियो आहे उहो अल्लाह जो वली निहारे चवे थो किफ़ या मूसा मूसा बीह हुते मूसा बीह रहियो तूं थोरे आहीं पंहिंजे मर्ज़ी सां तोखे कंहिं ॿिए मोकिलियो आहे सुभान अल्लाह ये हक़ीक़ी रमज़ूं हक़ीक़ी ॻाल्हियूं आहिनि मुंहिंजा सोना जेके मां बयानु कयां सॼी राति खुटी वञे पर इन आशिक़नि जो शान न खुटंदो दुआ कयो त अल्लाह ताला मूंखे कामिल सिहत अता फरमाए ख़ुदा ताला तव्हांजो अचणु ॿुधणु क़बूल फरमाए व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह जन दोस्तनि सुन्नतूं न पढ़ी